Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. इमरान ख़ान जिया कुजलीगी अखबारनि खां यूसुफ रज़ा गिलानी वटि अपोजिशन लीडर जो उहिदो हज़म नथो थिए। रुगो पीपल्स पार्टी हुकूमत ख़िलाफ़ अपोजिशन करे रही आहे। ॿिया दोस्त अपोजिशन सां अपोजिशन पिया कनि। हिक ॿिए ख़िलाफ़ बयान ॾियण बदिरां हुकूमत ख़िलाफ़ गॾिजी वञूं त कामयाबी मिली सघे थी। असां झेड़नि में नथा पवणु घुरूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर मौक़े ते आर पार वारी सियासत नाहे हलंदी, संजीदगी सां फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। नवाज़ लीग खे वरी बि चऊं था त थधा थियो। मौलाना फज़लुर रहमान सिहतयाब थिए त साणुसि मुलाक़ात कंदासीं। उम्मीद त PDM सरबराह जी हैसियत सां मौलाना फज़लुर रहमान हिक पार्टी जी साइड वठण बदिरां समूरियुनि जमातुनि खे गॾु खणी हलंदो। सेनेट ऐं ज़िमनी चूंडनि में इमरान ख़ान कमज़ोर थी वियो हो ऐं उबती ॻणप शुरू थी वई हुई। संदसि ख़ुशकिस्मती आहे जो अहिड़े वक़्त में बेतमादी रिथ जी मुखालफ़त कई वई। पीपल्स पार्टी हिकु बरो ॿीहर सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो तलब थियल इजलास मुलतवी करे छॾियो। सेनेट ऐं असेंबली जा इजलास तलब थियण सबबि इजलास मुलतवी कयो वियो। PP तर्जुमान मूजिबि 4 अप्रैल ते सेनेट ऐं 5 अप्रैल ते क़ौमी असेंबली जा इजलास तलब थियल आहिनि, जंहिं सबबि पार्टी अॻवान CEC इजलास में शिरकत न करे सघंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्तीफ़ाउनि सूदो ॿियनि अहम मामलनि ते फ़ैसिला करण लाइ मुनासिब फोरम CEC आहे। इजलास में सलाह मशवरनि बाद फ़ैसिला कया वेंदा। पीपल्स पार्टी वटि वक़्तु आहे। पीपल्स पार्टी वारा सेनेट में अपोजिशन लीडर चाहिनि था त मामिलो PDM अॻियां रखनि। पीपल्स पार्टी जी बेउसूली बर्दाश्त न कई वेंदी। नवाज़ लीग अॻवान राणा सांवला जी PTI PP ते तनक़ीद। राणा सांवला दसरा चूंडनि दौरान धांधली में मुलविस किरदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे चयो त वोट चोरनि खे सज़ा ॾिनी वञे त जीअं मुल्क में वोट जो तक़दुस बहाल थिए। पीपल्स पार्टी सेनेट चूंडनि में PDM उम्मीदवार फरतला बाबर जी शिकस्त जो ज़िम्मेवार नवाज़ लीग खे करार ॾेई छॾियो। शाज़िया मरी चयो आहे त PDM खे अपोजिशन ख़िलाफ़ इस्तेमालु करण ते नवाज़ लीग खे वज़ाहत ॾियणी पवंदी। राणा सांवला पीपल्स पार्टी खां माफ़ी जो मुतालबो करण खां पहिरीं पंजाब में PTI सां गॾिजी सेनेट चूंडाइण ते माफ़ी वठे। नवाज़ लीग फरतला बाबर खे बहाराइण ते बि माफ़ी वठे। रुगो मुंहिंजी शुगर मिल्स जे मामले खे छो उछलियो पियो वञे? छा शहबाज शरीफ़ सूदो ॿियनि 80 शुगर मिल्स में को बि इशू नाहे? जहांगीर तरीन पंहिंजे ख़िलाफ़ केसिस ते कावड़ में अची वियो। जहांगीर तरीन चयो आहे त संदसि ख़िलाफ़ केस ॼाणी माणी FIA खे ॾिनो वियो। मनी लॉन्ड्रिंग जो लफ़्ज़ शामिल करे उनखे क्रिमिनल केस बणायो वियो। केस जो खंड जा अघु वधण सां को बि वास्तो नाहे। कंपनी जे 10 साल अॻु थियल फ़ैसिलनि खे चैलेंज करणु FIA जो कमु नाहे। लॻे थो रिथाबंदी तहत शयूं लीक कयूं वेंदियूं आहिनि। रुपयनि जी खंड लाइ कश्मीर ते सौदेबाज़ी करे दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾींदासीं? मुल्क में अहिड़ा हुक्मरान मढ़ियल आहिनि जो दुनिया खिली रही आहे। सभु ॾिसनि था त पाकिस्तान में छा पियो थिए। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़न अब्बासी तरफ़ां हुकूमत जी कश्मीर पॉलिसी ते छिती तनक़ीद। शाहिद खाक़न अब्बासी चयो आहे त पाकिस्तान सर्कस या तमाशेगाह न पर 23 करोड़ अवाम जो मुल्क आहे। मुल्क खे तमाशो लॻाईंदड़ नथा हलाए सघनि। समरी वज़ीर आज़म ॾांहुं उमारी वई त भारत मां खंड ऐं कपह घुराइण जी इजाज़त ॾिनी वञे। ECC समरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना में हिकु वज़ीर चयो त अहिड़ो फ़ैसिलो न करियो, माण्हू कावड़ में अची वेंदा। ॿुधायो वञे त उहे सभु कम तकड़ में छो कया विया। सिंध में तालीम खाते रमज़ानुल मुबारक दौरान स्कूल जो वक़्तु तब्दील करे छॾियो। सुबुह जी शिफ्ट में स्कूल 7:30 खां 11:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। स्कूलनि जी ॿी शिफ्ट जो वक़्तु 12:30 खां 3:45 मुक़ररु। रमज़ानुल मुबारक में जुमे जे ॾींहुं स्कूल 7:30 खां 10:30 वॻे ताईं खोलिया वेंदा। सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि तालीम खाते जी स्टेयरिंग कमेटी जो इजलास। कोरोना सूरतहाल ऐं तालीमी सरगर्मियुनि जो जाइज़ो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में सिंध अंदरि 8 दर्जे ताईं स्कूल 15 ॾींहंनि लाइ बंदि करण जी तजवीज़ पेश कई वई। कुझु मेंबर्स तरफ़ां समूरा स्कूल्स बंदि करण जी मुखालफ़त। प्राइवेट स्कूल्स जे नुमाइंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त मार्केट्स खुलियल आहिनि त स्कूल्स छो बंदि करियो।
सिंध के गादी वाले शहर कराची में लिंग साणींदड़ गर्मी की लहर बरकरार। शहर में 1947 का पहिरियों भेरो पारो 44 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुंची वियो। मौसमियात खाते चयो है 14 अप्रैल 1947 में कराची अंदर गर्मीपद 44.4 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो हो। अज भी कराची में पारो 44 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थी वियो आहे। कहर की गर्मी में शहरी घरन ताईं महदूद। अज शाम जो सामुंडी हवाओं ॿीहर बुलंद का इम्कान। मुझे लग रहा है जो हुकूमत के दावे इमरान खान के वो तो धरे के धरे रहेगा सारे के जी आवाम तक रोज़मर्रा सहूलियात जो है एशिया जो है उन तक पहुँच रही होगी। कुछ भी नहीं मिला हमें तो बेवा इंसान है हम भी हमारे को नहीं मिलता। हुकूमत की खंड ते सब्सिडी वारन दावाउन बावजूद यूटिलिटी स्टोर से खंड रुकाए। महंगाई गरीब आवाम की चेल चिबी करे छड़ी। यूटिलिटी स्टोर से ब्रॉन्टेड घी और खाजरो तेल भी महंगा थी विया। खाजरो तेल के अगन में 6 रुपया फी लीटर और घी के अगन में 7 रुपया फी किलो बाद खंड ॿीहर महांगी थी वही। मार्केट में खंड 100 रुपया 92 पैसा फी किलो थी वही। कुकुड़ के अग में 22 रुपया फी किलो रात रिकॉर्ड। अमरीका तरफा माहौलियाती कॉन्फ्रेंस में दावत न ॾियण ते जारी गोड़ ते हैरान आहियूं। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त असां ईंदड़ नस्लनि लाइ माहौल दोस्त पॉलिसीज़ जोड़ियूं आहिनि। केपी सूदो समूरे मुल्क में माहौल दोस्त पॉलिसी की दुनिया साराह करे रही है। माहौलियाती तहफ़्फ़ुज़ लाइ बिलियन ट्री सुनामी मनसूबन जड़ा कदम खयां। मुल्क में दरियान के भी साफ़ कयो पियो वञे। नवाज़ लीग अगवान मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म के बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त माहौलियाती कॉन्फ्रेंस न घुराए पैगाम ॾिनो वियो त पंहिंजा तजुर्बा पाण वटि रखो। मुल्क के माहौलियाती गदलान का पाक करणो आहे। तव्हांजो सफ़ायो करणो पवंदो। माफिया ऐं ATM के तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ बिलियन ट्री मनसूबे में भी करप्शन जो सुनामी आंदो वियो। बरतानिया तरफा सफ़री पाबंदियुनि बाबत रेड लिस्ट में पाकिस्तान के शामिल करण बाद बरतानिया का पहुतल मुसाफ़िर जुमे खां अॻु वापसी लाइ परेशान। PIA तरफा मैनचेस्टर लाइ इस्लामाबाद में 4 इज़ाफ़ी उड़ामूं हलाइण जो फ़ैसिलो। गुड फ्राइडे और ईस्टर के मौक़नि ते आयल शहरनि की वापसी मुमकिन थी सघंदी। 6 और 7 अप्रैल ते ऑपरेट थींदड़ उड़ामनि में 1400 मुसाफ़िर सफ़र कंदा। पाकिस्तान में पहिरियों रोज़ो 14 अप्रैल ते रखियो वेंदो। साइंस एंड टेक्नोलॉजी वज़ारत चयो आहे त रमज़ानुल मुबारक जो चंड 13 अप्रैल ते नज़र ईंदो। लाहौर, कराची, इस्लामाबाद में 13 अप्रैल ते वाज़े तौर चंड नज़र अची सघंदो। कराची में 80 करोड़ रुपयनि का चांवरनि की चोरी में मिल्स मालिक पान मुलविस निकतो। मलीर पुलिस जो चवण है कि राइस मिल्स मालिक नंदलाल पंज बैंक्स में चांवरनि की जाइ ते कर्ज वठण बाद चांवर चोरी थियण जो ड्रामो कयो। जवाबदार 27 का 29 मार्च ताईं चांवर ॿियनि गोदामनि में मुंतकिल कंदो रहियो। बैंक तरफां चांवर चोरी थियण खिलाफ 5 केस दाख़िल कया विया। चोरी ऐं जालसाज़ी में मुलविस नंदलाल पंहिंजे साथी आकाश कुमार सूदो फरार थी वियो। संदन गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं कोशिशूं जारी। सखर में सेहत लाइ हानिकार गोश्त विकिरो थियण जो इंकशाफ। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मुअल बीमार जानवरनि जो गोश्त विकिरो थियण जी शिकायतुनि बावजूद इंतज़ामिया हरकत में न आई। इलाक़े वासियुनि जो चवण है कि गाॾियुनि ज़रिए सेहत लाइ हानिकार गोश्त आणे शहरनि में विकिरो कयो पियो वञे। लाॻापियल अमलदार ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। शहरनि तरफ़ां आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। हैदराबाद भरसा गोट कासिम पवर में 2 घरनि के बाहि विकोड़े वही। अनाज सूदो समूरो सामान सड़ी रख। फायर ब्रिगेड अमले गोठाणनि गॾियल कोशिशुनि सां बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। अख़्तियारनि जो चवण है कि बिजली की शॉर्ट सर्किट सबबि बाहि भड़की पई हुई। बाहि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल। कराची के मेवाशाह कब्रिस्तान में फिज़ा में ओचितो लोहो किरण ते माण्हुनि में खौफ। इलाक़े वासियुनि जो चवण है कि लोह जा वज़नी टुकड़ा किरण सबबि ऊना खॾा पइजी विया ऐं क़ब्रुनि खे भी नुक़सान पहुतो। इतला ते पुलिस इलाक़े के कड़ो चाढ़े छॾियो ऐं लोह जा टुकड़ा तहवील में वठी छॾिया। पाक कॉलोनी पुलिस चयो है कि आसमान तां वज़नी शइ किरण वारो तासुर ग़लत है। इलाक़े में क़ाइम फैक्ट्री जो बॉयलर फाटी पियो हो जंहिंजे लोह जा टुकड़ा कब्रिस्तान में किरिया हुआ।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भले कार मां शाहिद ख्याल हेडलाइन सवाने बुलेटिन की शुरुआत कनासी शॉर्ट ब्रेक खां पोइ।